अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हींअर मां वरी हिकिड़े व्लॉग सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर आहियां। ऐं हींअर असां वञी रहिया आहियूं जैकमाबाद में। असां निकिरी चुका आहियूं। मां अकेली न आहियां, मूंसां गॾु आहिनि असांजा सिंध जा बहितरीन राइटर, डायरेक्टर, बेहतरीन कैमरामैन भी रहा, बेहतरीन पेंटर भी रहा। वरी स्टाइल हर जेतिरो चवां जेतिरी तारीफ़ कयां ओतिरी घटि आहे। असांजी हिन कूड़ न आहे, हिन में का बि कूड़ न आहे, छो त सॼी सिंध अव्हांखे सुञाणींदी आहे। सिर्फ़ु मां चवां त हिन कूड़ हुजे, पर हीअ हक़ीक़त आहे। ऐं आइयो ॻाल्हि हा हा ईअं कीअं नथो थी सघे, ईअं नथो थी सघे। ऐं नो डाउट ईअं कीअं मां न सुञाणा, मजाल आहे मुंहिंजी। असांजी बेहतरीन पर्सनैलिटी, बेहतरीन शख़्सियत जा मालिक अयूब साहब। ऐं हींअर असां जेको आहे सफ़र पंहिंजो शुरू करे छॾियो आहे। रस्ते में सॼी टीम खणंदा हलंदासीं। ऐं टंडो बागो न सर, टंडो बागो इहो तव्हां जैकमाबाद सर, इहो छा सही त ॿुधायो। हा न, टंडो बागो बि न आहे, मदेजी बि न आहे, जैकमाबाद आहे। हलो भला तव्हां सां गॾु आहियां न, मां जाते बि वेंदासीं। हलो भला जाॾे बि वञूं था गॾु था हलूं न, किथे त वञी पहुचंदासीं। त इंशाअल्लाह कुझु ई कलाकनि में अव्हांजे साम्हूं हूंदासीं हिकिड़े नए बेहतरीन इस्लाही ड्रामे सां नाफ़रमान। ऐं उहो बि पहुची चुका आहियूं आर्ट काउंसिल में, जितां असां सॼी टीम जेका असांजी ॿी आहे उन्हनि खे बि खणंदासीं। ऐं पोइ हितां निकिरंदासीं गॾु। असांजे सिंध जा, स्टेट जा, टीवी जा इलाही बहितरीन आर्टिस्ट अली रोशन शेख साहब जेके ड्रामे जा बि आहिनि। सो हींअर असां वञी रहिया आहियूं जैकमाबाद, जेको त तव्हांखे मां पहिरियां बि ॿुधायो। हीअ असांजी सॼी टीम आहे, जंहिंसां गॾु असां वेंदासीं। ॿिया कुझु आर्टिस्ट आहिनि जिन जो वेट करे रहिया आहियूं। ऐं हीअ असां जैकमाबाद जे लाइ निकिरी चुका आहियूं। असां सां गॾु जेका असांजी टीम आहे, ॿियूं कुझु फोटोग्राफर, असांजा